थूम खे मसालनि जो सरदार चयो वेंदो आहे। आॻाटे ज़माने में मुख़्तलिफ़ फ़ाइदनि लाइ थूम जो इस्तेमालु आम तौर ते कयो वेंदो हो। सिहत जे माहिरनि बि थूम जा केतिरा ई फ़ाइदा ॿुधाया आहिनि। अॼु असां अव्हांखे नेराने थूम खाइण जा 7 अहिड़ा फ़ाइदा ॿुधाईंदासीं जेकी अव्हांखे शायदि ई ख़बर हुजे। पेट ख़ाली हुजण करे जिस्म में मौजूदु जरासीम कमज़ोर थी वेंदा आहिनि। इन दौरान थूम खाइण सां उहे मुक़ाबिलो न करे सघण जे करे मरी वेंदा आहिनि ऐं तव्हां केतिरनि बीमारियुनि खां महफ़ूज़ रहो था। ख़ाली पेट थूम जे इस्तेमाल सां जिस्म जो मुदाफ़ियती निज़ाम मज़बूत थींदो आहे ऐं केतिरनि बीमारियुनि सां मुक़ाबिलो करण जी क़ुवत पैदा थींदी आहे। थूम जो नेराने इस्तेमालु सियारे जी मौसम में नज़ले ज़ुकाम ऐं खंघि खां बचाईंदो आहे। थूम रत खे छिड्रो कंदी आहे, जंहिंजे करे रत जा वहुकिरा तेज़ ऐं सवलाईअ सां थींदा आहिनि, जंहिंसां ब्लड प्रेशर जा मसइला बि हल थियनि था। थूम जो इस्तेमालु बंदि थींदड़ रगुनि खे ॿीहर खोलण लाइ बि इंतिहाई काराइतो हूंदो आहे, जेको तव्हांखे थोरे ई ॾींहंनि में फुर्त ऐं चुस्त महसूस कराईंदो। इन सां गॾु चमड़ीअ जे मसइलनि खां बचण लाइ बि थूम जो इस्तेमालु तमामु घणो फ़ाइदेमंद साबित थिए थो। इन सां जिस्म मां ज़हरीला मादा निकिरी वेंदा आहिनि। थूम एसाबी कमज़ोरियुनि खां बि बचाईंदी आहे।